एसएसपी घोटकी जी ऑफिस आॾो सहाफ़ियुनि जो सहाफ़ी तुफ़ैल हैदराणी जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे हवाले सां एहतिजाज कयो वियो। जी बिल्कुलु, तव्हां ॾिसो था पिया त सिंध में हिकिड़ी दहशतगर्दी वारी लहर छायल आहे सहाफ़ियुनि जे लाइ ख़ासि तौर ते। हर हफ़्ते को न को सहाफ़ी सिंध में किथे न किथे बेदर्दी सां मारियो वञे थो। तव्हां ॾिठो शहीद नसरुल्लाह गनाणी खे जेको आहे शहीद कयो वियो, जान मोहम्मद मार खे, इम्तियाज़ मीर खे, अॼु जेको आहे तुफ़ैल रिंद खे जेको आहे बेदर्दी सां गोलियुनि जो खाज बणायो वियो आहे। ही हुक्मरान ऐं हिन हुक्मराननि जा जेके हितां जा बेनिफिशरी आहिनि, वॾेरा भोतार सरदार, इन्हनि जो जेको मुख्य मक़सदु इहो आहे त ही करप्शन कनि था ऐं हितां जा जेके बेबाक ऐं बहादुर सहाफ़ी आहिनि इन्हनि जी करप्शन खे वाइखो कनि था। ही जेको असां उन्हनि खे आईनो ॾेखारूं था, उन्हनि में उन्हनि खे पंहिंजो मकरू चहिरो नज़र अचे थो, ही पंहिंजो चहिरो साफ़ नथा कनि, ही आईना टोड़नि था पिया। सहाफ़ियुनि खे इन करे क़त्ल कयो पियो वञे त जीअं सहाफ़ियुनि खे ख़ामोश करे सघिजे ऐं हू पंहिंजी करप्शन जारी रखनि। पोइ मुख़्तलिफ़ बहाना, मुख़्तलिफ़ नाला ॾिना वेंदा आहिनि त हीअ बिरादरी तकरार आहे, हीअ कारोकारी जो तकरार आहे। दरअसल में इहे तकरार, इहे सबब पैदा कया वेंदा आहिनि, इहे पैदा करण वारा हितां जो असांजो जेको वॾेरनि जो निज़ाम आहे, हुकूमत जो जेको निज़ाम आहे, उहा पाणी आहे। शहीद नसरुल्लाह गनाणी खे इन तरीक़े सां क़त्ल कयो वियो जो हू इन्हनि जी करप्शन खे वाइखो कंदो हो, ऐं उन खां पोइ अॼु वरी शहीद तुफ़ैल खे क़त्ल कयो वियो आहे। शंडो अफ़सोसनाक वाक़ियो आहे, हिन जी जेतिरी मज़मत कजे सो घटि आहे। बाक़ी हाणे तव्हां ऐं असां सभु सम्झूं था, हितां जा सहाफ़ी आहियूं, पाण मुख़्तलिफ़ मरहलनि में गुज़रूं था ऐं रिपोर्ट बि कयूं था, ऐं कुझु पाण खे हमेशह थ्रेट्स जो बि जेको आहे त उहो बि साम्हूं ईंदा रहंदा आहिनि। सो हिन क़त्ल जे पुठियां सिर्फ़ु जेके बज़ाहिर हाणे क़ातिल जेके थोरो वीडियो बयान बि छॾियो आहे त मूं क़त्ल कयो आहे, लेकिन असां सम्झूं था त हिन क़त्ल जे पोयां सिर्फ़ु उहे हथ न आहिनि, हिन जे पोयां वॾनि माण्हुनि जा बि हथ हूंदा आहिनि। छो जो मौक़े ते एसएसपी घोटकी अनवर खेतरान सहाफ़ियुनि जे धरणे में पहुची मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहीद तुफ़ैल हैदराणी जा क़ातिल जल्द गिरफ़्तार कया वेंदा। हुन चयो त असां ॿ मशकूक माण्हुनि खे गिरफ़्तार कयो आहे। हिकु फेसबुक ते वीडियो वायरल थी आहे जंहिंमें हिकु शख़्स तुफ़ैल हैदराणी खे क़त्ल करण जो एतराफ़ करे रहियो आहे, जंहिंखे टेक्निकल तरीक़े सां ट्रेस करे गिरफ़्तार कयो वेंदो। केस में हर तरह से तफ्तीश में चीज़ों को सामने रखना होता है। कितने मुल्ज़मान गिरफ्तार हुए हैं? देखिए अभी तक तो एफआईआर भी नहीं हुई। ठीक है, मैं नहीं चाहता कोई ऐसी स्टेटमेंट दूँ जिससे बाद में उनकी इन्वेस्टिगेशन भी शुरू। सर ये आप क्या समझते हैं, एक सहाफ़ी जो है, नौजवान सहाफ़ी सुबह के टाइम और एक आमदोर, बिल्कुल जहाँ तक मर्डर्स हैं, देखिए जो हमारा आप सूरत देख रहे हैं, हम ये नहीं कह सकते कि 100% क्राइम से पाक ये मॉन्स्टर हो गए। इनको थ्रेट्स थे, फैमिली के भी थ्रेट्स थे, ठीक है। और अगर मैं रैंडम कह दूँ कि जी किसी के साथ कार्रवाई हुई है या किसी को जाके टारगेट किया गया है, जहाँ तक फैमिली डिस्प्यूट्स है वो किसी भी स्टेज पे हो, चाहे उसमें कोई फौजी हो, मैं आपको यहीं पे मिसालें दे सकता हूँ, पुलिस वाले हों, वो भी शहीद हो जाते हैं फैमिली डिस्प्यूट्स में। और इसी तरह सहाफ़ी, अब देखें एक मोअज़्ज़ज़ बहुत पेशा है, बहुत मुक़द्दस, उनकी रसाई भी हर दफ्तर तक है, लेकिन जब फैमिली में क्लैशेस आते हैं तो आप जहन में जंहिं बाद सहाफ़ियुनि तोड़े सिविल सोसाइटी जे माण्हुनि क़त्ल थी वियल सहाफ़ी तुफ़ैल हैदराणी जे अबाणे ॻोठ पहुची जनाज़े नमाज़ में पिणु शिरकत कई। नमाज़ खां पोइ क़त्ल थी वियल सहाफ़ी ऐं संदसि भाइटी खे अबाणे क़ब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी।